नाज़रीन खबरुनि जो सिलसिलो जारी है। हमारे इस्लामाबाद का खबर ॾींदा हलूं तो हुकूमत इत्तेहादी पार्टी MQM तरफ़ां वफ़ाक़ी हुकूमत का दार थियण जे ऐलान खां पोइ ॿियनि इत्तेहादी पार्टियुनि BNP मंगल ऐं GDA बि ख़दशनि जो इज़हार कंदे मुशावरती इजलास तलब करे वरिता आहिनि। मंगल ग्रुप जो इजलास 19 जनवरी जॾहिं त GDA जो हलंदड़ महीने जे आख़िर में थींदो, जंहिं में हुकूमत जो साथ ॾियण, इत्तेहाद में रहण या न रहण जो फ़ैसिलो कयो वेंदो। BNP ऐं GDA जा चार इस्लामी मेंबर आहिनि, जंहिं खां पोइ ॿिन्ही पार्टियुनि हुकूमत खां नाराज़गी जो इज़हार कंदे वज़ीर आज़म सां धारदार मुलाक़ातूं कयूं। MQM मंगल ग्रुप ऐं GDA जा टोटल 15 इस्लामी मेंबर आहिनि। इन जे हुकूमत सां नाराज़गी ऐं ख़दशनि खां पोइ वज़ीर आज़म जे लाइ परेशानियूं वधी वियूं आहिनि। हलंदड़ महीने जे आख़िर में GDA पारां इजलास हलायो वियो आहे, जंहिं में हुकूमत जी हिमायत जे फ़ैसिले ते नज़रसानी कई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।